चीफ जस्टिस रिमार्क्स ना आहिनि त वाज़े नज़र अचे पियो स्पीकर जी रूलिंग ग़लति आहे। आगाह कयो अव्हांखे त चीफ जस्टिस बेएतमादी रिथ वारे मामले ते रिमार्क्स ना आहिनि। चीफ जस्टिस जो चवणु आहे त वाज़े नज़र अचे पियो स्पीकर जी रूलिंग ग़लति आहे। अॼु ई केस जो फ़ैसिलो ॾींदासीं। स्पीकर असेंबली तोड़ण लाइ वज़ीर आज़म खे सभु ॿुधाइणु ज़रूरी नाहे। अटॉर्नी जनरल तरफ़ां दलील ॾिना विया आहिनि। अटॉर्नी जनरल पंहिंजे दलील में वधीक चयो त हुकूमत जी जोड़ जक ऐवान में कई वेंदी आहे। बरतानिया में असेंबली तोड़ण जो वज़ीर आज़म जो ऑप्शन ख़त्म कियो वियो आहे। असांजे आइन में वज़ीर आज़म पारां असेंबली तोड़ण जो ऑप्शन मौजूदु आहे। अटॉर्नी जनरल चयो त पार्लियामानी कार्रवाई खे अहिड़ी छूट नथो सम्झां त का बाहि जी भित हुजे। अटॉर्नी जनरल पंहिंजे दलीलनि में चयो त पार्लियामानी कार्रवाई जो कहिड़े हद ताईं जाइज़ो वठी सघिजे थो, अदालत फ़ैसिलो कंदी। जस्टिस मुनीब अख्तर ये रिमार्क्स ना त स्पीकर हाउस जो कस्टोडियन हूंदो आहे, पंहिंजे ज़ाती तस्कीन लाइ उहिदे ते नथो वेही सघे। जस्टिस मुनीब अख्तर पंहिंजे रिमार्क्स में चयो त स्पीकर ईअं त नथो करे सघे त पंहिंजी राय ॾेई बाक़ी मेंबर्स खे गुड बाय चई छॾे। जस्टिस मुनीब अख्तर जो चवणो त 20 सैकड़ो मेंबर्स जॾहिं रिथ पेश करे छॾी त बहस कराइणु घुरिजे हा। जस्टिस मुनीब अख्तर जो इहो बि चवणो त वज़ीर आज़म खे सभु ख़बर हूंदी आहे त वेंदड़ मेंबर्स खां पुछे हा त छा था चाहिनि। जेकॾहिं 68 मेंबर्स रिथ मंज़ूर कई ऐं उन खां वधीक रद्द कनि त छा थींदो। जस्टिस मुनीब अख्तर पंहिंजे रिमार्क्स में इहो बि चयो त छा 172 मेंबर्स रिथ पेश करण जी मंज़ूरी ॾियनि त वज़ीर आज़म उन वक़्तु फारिग थींदो। अटॉर्नी जनरल चयो त वज़ीर आज़म लाइ पंहिंजे मेंबर्स जी सुञाणप ज़रूरी आहे। केस ख़बर पवे त कहिड़ा मेंबर्स साणस गॾु आहिनि। बेएतमादी रिथ कानूनी तौर पेश करण जी मंजूरी नथी। जस्टिस मज़हर आलम रिमार्क्स ना त स्पीकर करार ॾिनो त रिथ मंजूर थी वई, अवां कीअं चैलेंज करे सघो था। अटॉर्नी जनरल जो चवणो त स्पीकर जी रूलिंग चैलेंज नथी थी सघे त केस ई ख़त्म थी वियो। आगाह कयो पिया अव्हांखे त चीफ जस्टिस बेएतमादी रिथ रद्द थियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते रिमार्क्स न आहिनि त वाज़े नज़र अचे पियो त स्पीकर जी रूलिंग ग़लति आहे। अॼु ई केस जो फ़ैसिलो ॾींदासीं। अटॉर्नी जनरल तरफ़ां दलील ॾिना विया आहिनि त असेंबली तोड़ण लाइ वज़ीर आज़म खे सभु ॿुधाइणु ज़रूरी नाहे। हुकूमत जी जोड़ जक ऐवान में कई वेंदी आहे। तफ़सील मालूम कयो त इस्लामाबाद मां ज़ुल्फ़िकार गुरामानी खां। ज़ुल्फ़िकार वधीक आगाह कजो। हींअर हिते सुप्रीम कोर्ट अंदर अटॉर्नी जनरल जा दलील जारी आहिनि। अटॉर्नी जनरल जा जॾहिं दलील जारी हुआ त उन दौरान सुप्रीम कोर्ट अंदर ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस तरफ़ां जेकी रिमार्क साम्हूं आया उन में इहो चयो वियो त बिज़ाहिर जेका डिप्टी स्पीकर जी रूलिंग आहे उहा गैर कानूनी नज़र अचे थी। इहो ॾिठो वञे त इनखे जेकॾहिं गैर कानूनी करार ॾिजे थो त उन जा इम्पैक्ट उन ते कहिड़ो अचे थो। ही रिमार्क्स हुआ ऐं जीअं ई चीफ जस्टिस जे तरफ़ां उहे रिमार्क साम्हूं आया त हिते सूरत हाल सुप्रीम कोर्ट जे कोर्ट रूम नंबर 1 ऐं उन खां ॿाहिरि ताईं जेका सूरत हाल आहे उन में इहो सम्झो वियो त सुप्रीम कोर्ट हिन केस जे हवाले सां को फ़ैसिलो ॿुधायो आहे, पर ही बुनियादी तौर ते रिमार्क्स आहिनि ऐं उन रिमार्क्स अचण खां पोइ हिते कुझु नारेबाज़ी वारी सूरत हाल बि नज़र आई आहे। चौधरी फवाद ॿाहिरि मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआ, उन दौरान ऐं उहे वापसि कोर्ट जे अंदरि विया आहिनि। सुप्रीम कोर्ट अंदरि अटॉर्नी जनरल हींअर बि पंहिंजा दलील जारी रखिया आहिनि ऐं उन दौरान चीफ जस्टिस जा जेके रिमार्क्स आया आहिनि त बिज़ाहिर डिप्टी स्पीकर जी जेका रूलिंग आहे उहा गैर कानूनी नज़र अचे थी। पर उन हवाले सां हींअर जेकी अटॉर्नी जनरल आहे, अटॉर्नी जनरल पंहिंजे दलील में चयो आहे त वज़ीर आज़म खे अख्तियार आहे त वज़ीर आज़म आइनी तौर ते कहिड़ा बि क़दम खणी सघे थो ऐं उन हवाले सां वज़ीर आज़म पाबंद न आहे त हर मामले जी वज़ाहत करे। दलील हींअर बि अटॉर्नी जनरल जा सुप्रीम कोर्ट अंदरि जारी आहिनि। ज़ुल्फ़िकार इन खां अॻु वज़ीर आज़म सदर ऐं उन खां पोइ डिप्टी स्पीकर जे वकीलनि तरफ़ां बि दलील ॾिना विया आहिनि। उन्हनि जे दलीलनि जा बि कुझु तफ़सील ॾिजो। क़ौमी सलामती कमेटी जो जेको इजलास थियो उन जा मिनट्स बि अदालत में पेश कया विया। जी हींअर सुप्रीम कोर्ट अंदरि जेको अॼु जो ॾींहुं हींअर ताईं जेको अटॉर्नी जनरल दलील पियो त जेकी गुज़िरियल ॾींहुं दरख़्वास्तगुज़ार हुआ उन्हनि पंहिंजा दलील मुकमल कया हुआ। अॼु जेकी हुकूमती मेंबर हुआ, वकील हुआ, बाबर रहमान हिते डिप्टी स्पीकर ऐं स्पीकर जी नुमाइंदगी करे रहिया हुआ बहसियत वकील, जॾहिं त नईम बुखारी बि हिते पंहिंजा दलील ॾिना ऐं अटॉर्नी जनरल ऐं उन खां अलावा वज़ीर आज़म जा जेके वकील हुआ उहे अलॻि सां पेश थिया। उन्हनि हिते पंहिंजा दलील ॾिना। बैरिस्टर अली ज़फ़र सदर जे तरफ़ां वकील तौरु अॼु पंहिंजा दलील जारी रखिया।
उन मौके ते जॾहिं हिते सुप्रीम कोर्ट अंदर ॿुधणी जी शुरूआत थी त पंजाब जो मामिलो आयो ऐं पंजाब जे मामले जे हवाले सां मुस्लिम लीग नून जे आज़म नज़ीर तारड़ ॻाल्हाइण शुरू कयो त उन दौरान उनखे रोस्टम तां हटायो वियो ऐं चयो वियो त पंजाब जी जेका सूरत हाल आहे उनखे असां नथा ॾिसूं ऐं उन हवाले सां मामले खे बाद में ॾिसंदा। एडवोकेट जनरल पंजाब बि जॾहिं हिते ॻाल्हाइण जे लाइ रोस्टम ते आयो त उनखे बि रोस्टम तां चयो वियो त तव्हां रोस्टम तां हटी वञो, पंजाब जे मामले खे बाद में ॾिसंदासीं। उन खां पोइ नेशनल सिक्योरिटी कमेटी जे मामलनि ते सुप्रीम कोर्ट मालूमात वठण जे हवाले सां चयो त नेशनल सिक्योरिटी कमेटी जा जेके मिनट्स आहिनि छा उहे डिप्टी स्पीकर जे साम्हूं रखिया विया हुआ, जंहिं ते डिप्टी स्पीकर इहे अहिड़े क़िस्म जी रूलिंग ॾिनी जेकॾहिं जी रूलिंग जे हवाले सां के ॿिया ॿियूं शायदियूं जेकॾहिं डिप्टी स्पीकर वटि हुयूं उहे कहिड़े क़िस्म जूं शायदियूं हुयूं। सुप्रीम कोर्ट इहो बि मालूम करण जी कोशिशि कई जस्टिस जमाल मंदोखेल इहो पुछियो छा वज़ीर ख़ारजा पार्लियामानी कमेटी जे इजलास जे अंदरि मौजूदु हुयो। इहो बि चयो वियो त जेके मिनट्स असांजे साम्हूं आहिनि उन में मुईद यूसुफ जो नालो बि नज़र नथो अचे। छा डिप्टी स्पीकर अहिड़े क़िस्म जी रूलिंग ॾियण जो अख़्तियार रखे थो जंहिं दौरान नईम बुखारी सुप्रीम कोर्ट खे चयो त जी बिल्कुलु स्पीकर खे उहे अख़्तियार आहिनि त हू अहिड़े क़िस्म जी रूलिंग ॾे। इन खां अॻु में अहिड़े क़िस्म जी रूलिंग न आहे आई पर अहिड़े क़िस्म जी रूलिंग ॾियण जा अख़्तियार स्पीकर वटि आहिनि। उन दौरान इहो बि मालूम कोशिशि कई वई वकीलनि खां त जेको ज़ेरे इल्तवा अदम एतमाद जी जेका तहरीक आहे उहा पॉइंट ऑफ ऑर्डर ते मुस्तरद थी सघे थी त उन दौरान बि नईम बुखारी चयो त बिल्कुलु पॉइंट ऑफ ऑर्डर ते बि मुस्तरद थी सघे थी पर पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जो अपोजिशन खे बि हक़ आहे ऐं बिल्कुलु इहो हक़ आहे पर स्पीकर चाहे त पॉइंट ऑफ ऑर्डर ते मुस्तरद थिए थो अदम एतमाद जी तहरीक जो जेको मामिलो आहे। इन हवाले सां उहे दलील बि साम्हूं आया त जॾहिं मोहम्मद खान जुणे जो केस हुयो त मोहम्मद खान जुणे जे केस दौरान जॾहिं मोहम्मद खान जुणेजा जी हुकूमत ख़तम थी हुई ऐं इलेक्शन जो ऐलान थी चुको हो त उन दौरान सुप्रीम कोर्ट उहो फ़ैसिलो ॾिनो हो त नयूं इलेक्शन्स थी चुकियूं आहिनि, नयूं इलेक्शन्स अनाउंस आहिनि त तंहिं करे इन हवाले सां इन इलेक्शन में वञणु खपे त उहो हिकिड़ो दलील बि साम्हूं हिते चीफ जस्टिस तरफ़ां इहो बि मालूम करण जी कोशिशि कई वई त स्पीकर जेकॾहिं 28 तारीख़ ते तहरीक अदम एतमाद जो मामिलो आयो त छा 28 तारीख़ ते ही मामिलो मुस्तरद करे सघे पियो। जस्टिस एजाज़ुल अहसन इहो चयो त असेंबली तहलील न थिए हा त ऐवान डिप्टी स्पीकर जी जेका रूलिंग आहे उनखे ख़तमु करे सघे पियो। वज़ीर आज़म सूरत हाल जो फ़ाइदो वठंदे असेंबली तहलील कई छो जो असेंबली हुजे हा त डिप्टी स्पीकर खे ख़तमु करे सघिजे पियो। वज़ीर आज़म इन सॼी सूरत हाल जो फ़ाइदो वरितो। इम्तियाज़ सिद्दीकी जेकी हिते वज़ीर आज़म जा वकील हुआ